हा वाह ॿियो ख़बर जेन ज़ी अॼु सभु माना तव्हां गॾु थिया हुआ हिते। यस सर। अच्छा माशाल्लाह कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? 9th। 9th क्लास जा शागिर्द आहियो। माशाल्लाह ॾाढो सुठो। ऐं पढ़ाई कयो बाबा, तालीम खां सवाइ कुझु बि न आहे। हकीकत सम्झो न, सही तालीम हासिल कयो। बिल्कुल शागिर्द त हाणे तमामु घणा परेशान आहिनि हिते सॼी सिंध में। बिल्कुल तव्हां ॾिठो त इंडिया में ॾिठव तव्हां असांजे पाड़ेसी मुल्क में शागिर्दनि वॾो इनकलाब आंदो। बिल्कुल जेको पेपर लीक थियो हुयो न उनजे ख़िलाफ़ माना उन्हनि धरणो हयो हुते जंतर मंतर ते, हुते उन्हनि जी वॾी उन्हनि नसीरुद्दीन शाह बि हिमायत कई, हुते आयो हुयो। ऐं सोनम वांगचुक खे सुञाणो केरु आहे? यस सोनम वांगचुक लद्दाख में आहे जेको साइंटिस्ट आहे। 3 इडियट्स फिल्म तव्हां ॾिठी हूंदी, उन में जेका आमिर खान जेको कैरेक्टर कयो न फुनसुक वांगुरु जो, उहो इनजो कैरेक्टर हुयो। इन सोनम वांगचुक खां इंस्पायर्ड आहे। इन ते माना हिन पढ़ाईअ जो माना नवां लाड़ा मुतारिफ़ कराया एजुकेशन जा। उहो बि उन्हनि वटि आयो बुख हड़ताल ते वेठो अची त वाक़ई ईअं छो थो थिए शागिर्दनि सां। शागिर्द ई जेके आहिनि उहे वॾा वॾा इनकलाब आणींदा आहिनि। दुनिया में तव्हां ॾिठो हूंदो त यूथ जॾहिं निकिती आहे, नौजवान निकिता आहिनि त उन्हनि बाक़ाइदा इनकलाब आंदो आहे वॾो। हाणे असां वटि वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे इहो जो तव्हां ॾिठो हूंदो त हाणे जेका कमेटी ठाही अथऊं, जेको चवनि थो त 55 जेके मार्कूं हूंदियूं जेके JST जेके थियूं टेस्टूं, उनखां पोइ जेको हुननि चयो आहे त 55 मार्कूं ॾियणियूं हूंदियूं, जंहिंमें साईं अवैस कादर शाह जेको सिंध असेंबली जो स्पीकर आहे, ऐं साईं जमील अहमद सुमरो साहिबु जेको MP आहे लाड़काने जो, ऐं साईं सरदार शाह 3-4 ॼणा ॿिया बि अथनि, हिकु अधु MQM जो माण्हू बि आहे को। उन्हनि हिकिड़ी कमेटी ठाही, हुन में इहो फ़ैसिलो कयूं त हाणे 55 खां मथे जंहिंजूं मार्कूं हूंदियूं उनखे असां इहा नौकरी ॾींदासीं टीचर जी JST जी। हाणे JST वारा चवनि था सभु शागिर्द सभु उस्ताद जेके थियण वारा आहिनि त उन्हनि चयो आहे त साईं हाणे 40 मार्कुनि ते जेको आहे पास कयो न, जेके असां 40 मार्कूं खयूं आहिनि, 45 वारा काढ़ी वेंदा, 50 वारा काढ़ी वेंदा, 55 खां मथे जूं मार्कूं उनखे खणंदा। इहो वॾो प्रोटेस्ट हले थो। होॾे ॾिठो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ॿाहिरां एहतजाज कयो शागिर्दनि, उते बि इहा हालत लॻी पई आहे जो वॾी करप्ट माफ़िया आहे उते। जेके बि होशियार शागिर्द हुया सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा, उन्हनि खे सभिनी खे फेल करे छॾियो। ऐं ॿिया अलाए केरु केरु सिफ़ारिशी जेके आहे जिन पैसा भरिया उन्हनि खे पास करे छॾियो। त उन करे उन्हनि उते धरणो हयो 24 तारीख़। पर सुञाण धुरियूं उन्हनि सां गॾु बीहनि अची करे। शागिर्द खणी कढनि था प्रोसेस, पर सुञाण धुरियुनि खे बि खपे त उहे बि अची हिननि सां बीहनि। उहे हिननि सां बीहनि कोन था। पर शागिर्दनि खे मायूस न आहे थियणो, पोइ बि जदोजहद पंहिंजी जारी रखणी आहे। हाणे माण्हू मूंखे चवंदा साईं तव्हां उन्हनि जे लाइ वीडियो ठाहियो, भाउ मुंहिंजे वीडियो ठाहिण सां छा थींदो? मुंहिंजे वीडियो ठाहिण सां साईं सरदार शाह इस्तीफ़ा ॾेई छॾींदो आहे ॼण। हा, या साईं सो मोटो वठंदो चीफ जस्टिस, या वज़ीर आला साहिबु एक्शन खणंदो, या बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु एक्शन खणंदो, नोटिस वठंदो। असां वीडियो ठाहियूं तव्हां सां, तॾहिं तव्हां पाण निकिरो ॿाहिरि, पाण निकिरो, पाण एहतजाज कयो, असां तव्हां सां गॾु बीठाऊं, पोइ तव्हां साथ ॾींदासीं बिल्कुलु। हक़ सच जो साथ ॾियणो आहे। शागिर्दनि सां वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। पर इन्हनि खे शयुनि खे ॾिसी करे डिसार्टेड न आहे थियणो। ईअं न त यार कुझु थींदो ई न, पोइ छो पढ़ाई कयूं हरभरू, न ईअं न आहे करिणो। सही आहे न। इनजे करे पंहिंजी पढ़ाई तव्हां जारी रखो, तालीम हासिलु कयो, ऐं कोई गॾो गॾु कोई न कोई हुनुर बि सिखो। हुन में चवंदा आहिनि त हुनुर जेको आहे बादशाह आहे, ऐं इल्मु जेको आहे उहो वज़ीर आहे, ऐं बादशाह वज़ीर खां सवाइ न हली सघंदो आहे। माना तालीम बि ज़रूरी आहे, हुनुर बि ज़रूरी आहे, तॾहिं तव्हां पोइ हर फील्ड में कामयाबु थींदो। हाणे तव्हां सभु आहियो जेन ज़ी, हे दौरु जेको आहे सोशल मीडिया जो आहे। इन में तव्हांखे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में एक्टिव थियणो आहे वॾो। ईंदड़ दौरु जेको आहे उहो इन्हनि शयुनि जो ई आहे, साइबर सिक्योरिटी जो, इन्हनि सभिनी जो न, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो, इन में तव्हांखे माना माहिर थियणो आहे। तॾहिं वञी तव्हां, जीअं शाह लतीफ़ जो शेर आहे त महरूमई मरी विया माहिर थी न मुआ। महरूमी थी रहिजी करे मरी वेंदव, कोई फ़ाइदो न थियो। माहिर थी मरो त पोइ मज़ो आहे। सम्झो न, हिमत न आहे हारणी। ऐं इन ते शेख हयात जो हिकिड़ो तवील नज़म बि आहे, हुन ते कलाम बि चयो आहे, कमर सूमरे बि चयो पहिरियां, बेदल मसरूर साहिब बि, ॿियनि घणनि सिंगर चयो आहे, जे हियांव न हारी कोई हारल, ही ॾींहं बि घारे वेंदासीं। माना हियांव न हारियो, जे हियांव न हारी कोई हारल, ही ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आहे उथ डूंगर ॾारे वेंदासीं। डूंगर माना पहाड़ जेके चवंदा आहिनि, पेर पसारे छो वेठो आहे, माना पेर बसि छॾे वेठो आहे, बसि पसारे वेही रहियो आहे हेठि। चए थो त कंहिं लाइ तकी थो कंधीअ खां ॿी ॿेड़ी मूर न अचणी आहे। माना ॿिए ते न भाड़ियो, कंहिं लाइ तकी थो कंधीअ तां, ॿी ॿेड़ी मूर न अचणी आहे।
कंहिं लाइ तकी थो कंधीअ खां बि ॿेड़ी मूर न अचणी आहे, जे तूं बि अची वियो वणजारा तोखे बि उकारे वेंदासीं। का झिरमिर झिरमिर जुगनूअ जी, का टिम 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 तारे जी, घनघोर घटा जो घेरो आहे कंहिंजे त सहारे वेंदासीं। दरिया में जा दहशत आहे कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी। दरिया में दहशत इहो उन दौर में लिखियो शेख आया जॾहिं दरिया में वाक़ई दहशत हुई। हाणे त तव्हां ॾिठो आहे त पंजाब वरी कैनाल ठाहे थो, हिते वज़ीर आला चए को बि कैनाल कोन थो ठहे, पूरे ठही विया, उहो हलाए बि छॾियो उन्हनि। दरिया जी दहशत ख़तमु करण जे चकर में इहे पंजाब वारा, पर ईअं न थींदो, असां न ठहण ॾींदासीं इहे कैनाल। हाणे ठही त वियो आहे, हिकिड़ो जलालपुर वारो खोले बि छॾियो आहे उन्हनि। ऐं ॾिसजो तव्हां वरी ईंदड़ 2-3 सालनि में साईं ज़ैन शाह जीअं चइबो त सिंध बयाबान थी वेंदी, पाणी सुकी वेंदो, सभु कैनाल ठाहे वेंदा, पाणी खणी वेंदा पाण होॾे। शेख हयात उन दौर में लिखियो जॾहिं दहशत हूंदी सिंधु दरिया में। दरिया में जा दहशत आहे कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं। माना असां जेके आहियूं ईअं सम्झो टांडाणा आहियूं या जुगनू जेके चऊं, टांडाणो चइबो आहे हुनखे सिंधीअ में, तव्हांखे इहा ख़बर न हूंदी जेनज़ी खे, है न, जुगनू चवंदा हूंदव तव्हां हुनखे, जंहिं पुठियां लाइट ॿरंदी आहे कुदरती, इहो टांडाणो चइबो आहे हुनखे, सम्झी वियो। सो उन लाइ चए थो त तूं मां त रुॻो हिन सिंधु ते का लहर उभारे वेंदासीं। असां बि लहर उभारींदासीं पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे महाज़ ते कमु कयूं था सोशल मीडिया जे ज़रिए, पर नौजवाननि खे अॻिते अचिणो आहे पंहिंजे हक़नि जे लाइ। हक़ चवंदा आहिनि त पिनी न बल्कि छिनी वठिबा आहिनि, सही सम्झो न, पिन न भई असांखे हक़ ॾियो, असांखे हक़ ॾिए, कोई न ॾींदो, हक़ छिनी वठिबा बाक़ाइदे, इनकलाब आणणो आहे बाक़ाइदे। तव्हां नौजवान जेके आहियो उहे मुस्तक़बिल आहियो सिंध जो, इन जे करे हर शइ ते नज़र रखो, दुश्मन ते नज़र रखो त केरु माना दुश्मनी करे थो सिंध सां, केरु तव्हांजे मुस्तक़बिल सां खेॾे थो, तव्हांखे नज़र रखणी आहे सभिनी ते, ठीकु आहे। हाणे जेका मां अॻे शाइरी तव्हांखे मज़ाइया ॿुधाई वरी तव्हां पोयां वेही करे हुटिंग कयो पिया हुन ते, सही सही आहे न। मज़ाइया शाइरी माण्हू पसंदि ई नथा कनि, छो घटि था पसंदि कनि, माना घणो नथा कनि, जेका वॾा व्यूज़ अचनि को लखनि में, माण्हू परेशान आहिनि, टेंशन में आहिनि सभु। पेट्रोल ॾिसो था हाणे रोज़ाना जी बुनियाद ते वधाइनि था, इन ते हिकिड़ो लतीफ़ो आहे त हिकिड़ो हमरा ट्रेन में वेठो हुयो ॿिए हमरा सां गॾु, जेका स्टेशन अचे पई लही करे वरी उनजी टिकट पियो वठे अॻे स्टेशन जी, छो ॿिए शहर जी, वरी अॻिते हली उहो शहर, हमरा ॿियो परेशान थी, अरे करे छा थो हमरा, हिकु महिल टिकट वठी वेही, मिसाली ॻाल्हि कंहिं माण्हूअ खे कराचीअ खां सखर वञिणो आहे त डायरेक्ट सखर जी टिकट वठंदो रोडी जी कराचीअ खां, हुन वरी छा कयो, कराचीअ खां हैदराबाद जी टिकट वरिती, हैदराबाद जी टिकट वरितईं कराची मां, वरी हैदराबाद मां लही करे वरी साईं हैदराबाद खां वरी जुंगशाही जी टिकट वरितईं, वरी जुंगशाही मां लही वरी अॻी स्टेशन टिकट वठी वरी मेरापुर जी वरितईं, ईअं कंदे कंदे रोडीअ पहुतो। त ॿिए हमरा लहण वक़्तु पुछियोसि त ईअं छो कई, त हुन हमरा चयसि त साईं मसइलो इहो आहे डॉक्टर मूंखे वॾे सफ़र करण खां मना कयो आहे। हुन चयसि हिकु महिल टिकट वठी, हाणे हुकूमत बि ईअं थी करे असां सां, हाणे रोज़ानो जी बुनियाद ते पेट्रोल वधाए थी, ॿुधायो न, छो जो हिकु महिल पेट्रोल वधाए थी त वरी पोइ माण्हू परेशान थी था वञनि, परेशान त कोन था थियनि खणी, उहो आदी थी विया आहिनि असांजा माण्हू जेके आहिनि न। ची गवीरा चई वियो आहे त ग़ुलाम क़ौम खे एतिरो ज़लील कयो जो उहो जीअण खे ई पंहिंजी तरक़ी सम्झे, त माना रुॻो जीअं था न, इहा ई तरक़ी आहे असांजी, ग़ुलाम क़ौम खे एतिरो ज़लील करे रखो, असांखे ज़लील करे रखियो अथऊं। ईअं ई साइंसदान हुयो हिकिड़ो, उन वरी तजुर्बो कयो, हिकिड़ो टच कंदड़ पाणीअ में ॾेढर खणी विझी छॾे, ॾेढर खणी जीअं वधाए टपो खणी ॿाहिरि निकिरी आयो, टच कंदड़ पाणी हुयो न ॾाढो गरम हुयो, तमामु घणो बॉइल्ड हुयो पाणी, पोइ हुन साइंसदान तजुर्बो कयो, थधो पाणी रखियईं चुल्हे ते, ॾेढर खे हुन में विधईं, हाणे ॾेढर हुन में वेठो, उन छा कयो, आहिस्ते आहिस्ते जेका बाहि हुई न उनजी रेंज वधाईंदो वियो, आहिस्ते आहिस्ते, माना पहिरियां चुल्हो ॿारे हल्की बाहि, वरी थोरी वधीक, वरी थोरी वधीक, त उहो जेको ॾेढर हुयो उहो हुनखे जेको आहे ऑब्ज़र्व करे सॼो सॼो, माना आहिस्ते आहिस्ते गरम थियो थोरो पाणी, वरी हुनखे सही, वरी थोरो गरम थियो, वरी हुनखे सही, हुन चइबो आहिस्ते आहिस्ते कॾहिं न कॾहिं सही थींदो, ईअं करे करे जॾहिं पाणी फुल टच कंदो शुरू थी वियो त ॾेढर अचो त बसि वरी हाणे सही थींदो, थोरो थोरो आहे थोरो, उन में ई उहो मरी वियो ॾेढर। माना साइंसदान इहो ॾेखारियो साबित करे त तव्हांखे जेको आहिस्ते आहिस्ते ईअं टार्चर ॾियनि था न, ईअं पेट्रोल वधाईंदा वञनि, आहिस्ते आहिस्ते डोज़ था ॾियनि हिकिड़ो हिकिड़ो, ईअं करे करे माना ग़ुलाम क़ौम खे एतिरो ज़लील करे रखंदा जो उहे माना जीअण ई माना वॾी गनीमत सम्झे, त इहा ई वॾी तरक़ी आहे, जो भाई जीऊं था अहिड़ी हालत में, इहा हालत लॻी पई आहे। हिन जे करे परेशान न आहे थियणो, आवाम खां खिल विसरी वई आहे, हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, खिलनि कोन था, खिलनि बि था न त वरी मसनू ई था खिलनि, ईअं था खिलनि, माना ज़ोरी ज़बरदस्ती, त मिड़ई खिल जी ॻाल्हि आहे, थोरो खिल खिली, छो जो हुननि खे टेंशन उहे यादि था अचनि पुराणा,
महांगाई वारा पेट्रोल भरा आया हूं पेट्रोल तो महांगो आहे पेट्रोल वधे थो जीअं त हर शइ महांगी थी वञे न बिल्कुल हकीकत हर शइ महांगी था करे छॾनि इन जे करे इहे सभु शयुनि खे ध्यान में रखिणो आहे नज़र रखणी आहे सभिनी ते ऐं तव्हां सभई माना ईअं अचो रोज़ मूंखां काई न काई ॻाल्हि पुछो ईअं ॿुधायांव वेही काई ॻाल्हि सही आहे न हाणे स्कूल खुलण वारा आहिनि तव्हांजा 1 अगस्त खां स्कूल वञिणो आहे रेग्युलरली ईअं न त वरी न वञो चइबो अॼु न वेंदुमि सुभाणे वेंदुमि पहिरें ॾींहं ते न वेंदा त पहिरें ॾींहं ते उहा पढ़ाई न थींदी आहे अरे पहिरें ॾींहुं न वेंदो त पोइ अॻिते छा कंदव तव्हां इन करे पहिरें ॾींहुं वञिणो आहे स्कूल मतां वरी अक्सर शागिर्द चवंदा पहिरें ॾींहुं वेंदा त असांखां बेंचूं साफ़ु कराईंदा छो साफ़ु कराईंदा बेंचूं तव्हां पर जेकॾहिं कंदव बि त पाण ई वेहंदव न बेंचुनि ते बि तव्हां ॿाहिरि मुल्कनि में ॾिठो आहे जापान में हेॾे त उहे शागिर्द ईंदा आहिनि जीअं सुबुह जो त पहिरियां अची स्कूल जी सफ़ाई कंदा आहिनि सॼी सफ़ाई वफ़ाई करे पोइ वेंदा आहिनि हुनखे सेखारियो वेंदो आहे हर शइ हिते असांखे न साईं न ईंदा हूंदव वरी असांखे वरी मास्तर चवंदा टेबलियूं साफ़ु कयो हाणे बेंचूं साफ़ु कयो बाबा सफ़ाई त निस्फ़ ईमान आहे न सुठी ॻाल्हि आहे साफ़ु करे पाण वियो इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे हल जेकॾहिं ॿिए ॾींहुं वेंदव पहिरें ॾींहुं नथा वञो स्कूल ॿिए ॾींहुं न कराईंदव ॼण बेंचूं साफ़ु या ॿिए ॾींहुं में त पढ़ाई थींदी न पहिरें ॾींहुं बि थींदी आहे इन करे स्कूल वञिणो आहे पढ़ाई करणी आहे हाणे सभु तव्हां चुप करे वेठा लॻे थो बोर था थियो तव्हां वॾो हा न वॾो इहो टेंशन में वेठा हुआसीं परेशान बोर छा थो ॻाल्हाए वेठो यार अलाए छा थो ॻाल्हाए वेठो सभु ईअं सोचंदा वेठा हा न सो ईअं न सोचो तव्हां तामीरी सोच रखो तव्हांखे अॻिते निकिरणो आहे तव्हां कराची मां वरी अॻिते ॿी दुनिया में वञिणो आहे वॾा मुल्क खुलिया पिया आहिनि तव्हांजे लाइ पर उते कम वारे माण्हूअ जी जेको आहे ज़रूरत आहे वॾी जेको तालीम में बि होशियारु हुजे पढ़ाईअ में बि ॿोलियूं बि तव्हां सभु सिखो ज़रूरी न आहे त इंग्लिश सिखो अॻे चवंदा हुआ सिर्फ़ु इंग्लिश सिखंदव माना तव्हां कामयाबु हो हर ॿोली सिखो जेपनीज़ बि तव्हांखे अचे चाइनीज़ बि अचे तव्हांखे अरबी बि अचे किथे बि वञो त मुंझो न जीअं टर्किश बि सिखो तव्हां फ्रेंच बि सिखो इहे ॿोलियूं सिखंदव तव्हांखे वॾो कमु ईंदो ठीकु आहे हाणे मूंखे लॻे थो तव्हां सभु दिलि में इहो सोचो था यार वॾो बोर कयो जेको ईअं कयो था न वेठा ईअं ईअं लॻे थो हाणे वॾो बोर था थी वञे बंदि करे हीअ बि ॾह हली वेठो